नेशनल प्रेस क्लब ठकराडू ते हलंदड़ ख़बर ते समाजी कारकुन असगर अली समूह मशिरजी पियो। असांखे मुख़्तलिफ़ माण्हुनि खां मौतमार धमकियूं ॾेई रहियो आहे। असांखे कुझु बि थियो या प्रेस क्लब ते चढ़ाई थी त उन जो ज़िम्मेवार असगर अली समूह आहे। गरीब माण्हू हिते जेके बि नलके रहंदादार आहिनि सभिनि खे चयो त 6 महीना थी विया आहिनि मां भॼां थो रुपया नलको असांखे न आणे ॾिनो। उन खां बावजूदि उस्ताद असगर हिते आयो, उन जो भई बाबा पोस्ट छो रखी अथव? बाबा असांजे मां तव्हांखे उस्ताद ख़बर न आहे, पोइ अॻुवाण तूं आहे। असां हुनजे करे हिनखे पाणी बाणी चांहि बांहि पीआरे करे हितां असां रवानो हिनखे करे छॾियोसीं। हे हितां असां ठही जुड़ी हली वियो। वरी हाणे हुते पुॻो आहे, उन खां बावजूदि थियो था त हाणे पोस्ट रखी था त भई अज़ीज़ मातम, ख़ालिद मातम ऐं सजाद हुसैन मंगी, अर्ज़ मोहम्मद दरे मोचियारो कहिड़ो बि भई मूंखे नुक़सानु पियो त उनजो भई ज़िम्मेवार इहे रहंदा। असां त बाबा घुरियो आहे हक़, ऐं जंहिं हिनखे हणी ॾेई विया आहिनि इन खे वरिता अथनि पैसा, इन खां करायो अथनि ख़र्चो उन खां बावजूदि हिन ॾिनी आहे पंहिंजी अक़सद जी गवाही। हाणे उन ते उस्ताद असगर समय खे लॻी आहे कावड़ त बाबा असांजा भई पोल पधरा छो था कयो भई, ॿियो वधीक त चयो न। बाक़ी हाणे जेको इन खां बावजूदि असांखे कहिड़ो बि मसइलो मसाइल थियो, हाणे जेको बि असां सम्झोसीं त उस्ताद असगर जे तरफ़ां सम्झासीं। काला अचनि जो कंहिं महिल कहिड़े नंबर ते, कंहिं महिल कहिड़े नंबर ते अचनि। अस्सलाम वालेकुम साईं, कल असां पोस्ट रखाईसीं हिते हक़ जे बारे में ॻाल्हाइणा हुआसीं। असां हक़ घुरियोसीं बाबा, असांखे जेको मथो हक़ मिलियो थो असांखे उहो मिलियो वञे। असां हक़ जे बारे में ॻाल्हायूं। कल्ह खां पोइ वठी असांजे मुख़्तलिफ़ नंबरनि ते काला अचनि थियूं पियूं, बाबा तव्हां पोस्ट हटायो, हीअं कयो, फलाण कयो, तव्हांखे अलाह जे नाले हिकिड़ो मोटर मिलियो त आहे न, मुफ़्त में मिलियो अथव न, अञा भई कहिड़ी मौत पए तव्हांखे भई। रियल असांखे माण्हू हिते चई विया आहिनि, मुंहिंजे प्रेस क्लब जे साम्हूं मुंहिंजो दुकानु आहे चंपलनि जो, मूंखे सॾे करे चई विया आहिनि बाबा तोखे अलाह जे नाले हिकिड़ी शइ मिली आहे, तूं चुप करे वेह बाबा, मूंखे जॾहिं मुकमल हिकिड़ो पोयों सामान मिले थो असांखे मुकमल मिलियो वञे। मुख़्तलिफ़ नंबरनि ते असांखे काला अचनि जी बि अगरि कुझु बि